क़ौमी असेंबली में औरतुनि जी 60 मखसूस सीटुनि मां 38 जो नोटिफिकेशन जारी कियो वियो आहे। पंजाब में नून लीग जूं 17, पीपी, काफ लीग ऐं आईपीपी जी हिक सीट ॾिनी वेंदी। बलोचिस्तान में नून लीग जूं 2, पीपी ऐं जेयूआई खे हिक सीट ॾिनी वई आहे। सिंध में पीपीए खे 10 ऐं एमक्यूएम खे 4 सीटूं ॾिनी वयूं। पीपीए जी शुगुफ्ता जुमानी, शाहिद रहमानी ऐं शहला रज़ा खे सीट ॾिनी वई वञे। महताब अकबर राशिदी, मुसरत महसर, महरीन भुट्टो खे बि सीट मिली वई। नून लीग जी मरियम औरंगज़ेब, नुसरत सादिक ऐं शाइस्ता परवेज़ खे सीट ॾिनी वई। नून लीग जी मुसरत आसिफ ऐं ॿियनि खे बि सीट ॾिनी वई आहे। क़ौमी असेंबलीअ में औरतुनि जी 60 मखसूस सीटुनि मां 38 जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पंजाब में नून लीग जूं 17, पीपी, काफ लीग ऐं आईपीपी जी हिक सीट उनखे ॾिनी वई आहे। बलोचिस्तान में नून लीग जूं 2, पीपी ऐं जेयूआई जी हिक सीट आहे। सिंध में पीपीए खे 10 ऐं एमक्यूएम खे 4 सीटूं ॾिनी वेंदियूं। पीपीए जी शुगुफ्ता जुमानी, शाहिदा रहमानी ऐं शहला रज़ा खे सीट ॾिनी वई। महताब अकबर राशिदी, मुसरत मैसर, महरीन भुट्टो खे बि सीट मिली वई। नून लीग जी मरियम औरंगज़ेब, नुसरत सादिक ऐं शाइस्ता परवेज़ खे सीट ॾिनी वई। नून लीग जी मुसरत आसिफ ऐं ॿियनि खे बि सीट ॾिनी वई। ये अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया त क़ौमी असेंबलीअ में औरतुनि जी 60 मखसूस सीटुनि मां 38 जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पंजाब में नून लीग जूं 17, पीपी, काफ लीग ऐं आईपीपी जी हिक सीट उनखे मिली वई आहे। बलोचिस्तान में नून लीग जूं 2, पीपी ऐं जेयूआई जी हिक सीट आहे।